नज़र विधी आहे ऐं सुठनि लफ़्ज़नि में यादि कयो आहे ऐं माण्हुनि खे ॿुधायो आहे। मां साईं जो बि शुक्रगुज़ार आहियां, चाचे जो, मुनी लाशारी साहब जो, फ़कीर साहब जो, अकबर पंवर साहब जो, सरदार अकबर पंवर साहब जो, सभिनी भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे मान ॾिनो, जेके दोस्त मूंसां गॾु आया उन्हनि जी महिरबानी, गोविंदा साहब जो, सभिनी जी महिरबानी। साईं, असांजो ख़ानदान कंहिंखां लिकियलु न आहे। असांजे ख़ानदान हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। चाहे रफ़ीक अहमद मैसर जूं ख़िदमतूं बि तव्हां खां लिकियलु न आहिनि। उन केतिरियूं नौकरियूं ॾिनियूं, केतिरा तरक़ियाती कम कराया। उन खां बाद में असांजो ख़ानदान पार्लियामेंट में को पहिरियों दफ़ो कोन आयो आहे। पाकिस्तान ठहण खां अॻु में बि असांजो ख़ानदान पार्लियामेंट में रहियो। असांजो मुंहिंजो ॾाॾो परॾाॾो इस्माइल ख़ान मैसर असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर रहियो जॾहिं असांजो पाकिस्तान ठहियो कोन हो। मतिलबु उनजी पटी असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल में लॻियलु आहे। ऐं मुंहिंजो परॾाॾो मुंहिंजो ॾाॾो अब्दुल्ला ख़ान मैसर ऐं असांजो उहो बि असांजो MLA रहियो ऐं डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन जो चेयरमैन रहियो। पोइ बाद में मुंहिंजो चाचो रफ़ीक अहमद मैसर हिकिड़ो दफ़ो MNA रहियो, हिकिड़ो दफ़ो MPA रहियो, पोइ पार्लियामेंट सेक्रेटरी रहियो। ऐं उन जूं ख़िदमतूं त ॻणियूं आहिनि। उन ते त असां ॻाल्हाए थकिजी पऊं। उन जहिड़ो त केरु थी बि कोन थो सघे। असां कोशिशि कयूं था उन जहिड़ा थियूं, पर उन जेके ख़िदमतूं कयूं अवाम सां, अवाम जे दिलनि में जेको वेठलु आहे, त अलाह साईं असांखे हिदायत ॾींदो त असां बि उन जहिड़ा